गुलाम सिद्दीकी जो यूसी चोर जो रवासी आहे ही अनोखो एहतजाज पियो करे हिन पाणी कोन्हे तक़रीबन 2 साल थिया आहिनि हिन मुख़्तलिफ़ नुमाइंदनि खे चई यूसी चोर जे नुमाइंदनि खे चई तकी पिया पर ही अनोखो एहतजाज पियो करे गुलाम सिद्दीकी जो छो त मुंहिंजे बचनि लाइ रमज़ान जे महीनो पाणी कोन्हे असां लाइ करे हर माण्हू जेको फरमाइशूं पूरी डिस्ट्रिक्ट काउंसिल करे थी डिस्ट्रिक्ट मेंबरनि जी करे थी ॿियनि जी करे थी मिनिस्टर जी करे थी असां लाइ करे पाणी कोन्हे ऐं ही पीपल्स पार्टी जो पुराणो वर्कर ही ज़िंदा लाश ही जीरो इंसान मुअल न आहे पर ही अनोखो एहतजाज आहे अफ़सोस ऐं मक़ाम सूबो गाड़ी नुमाइंदनि खे चई की बेज़ार थी पिया पर हिन जो जेको सो कथर खणण वारो कोई न आहे वाहिद हिकु माण्हू आहे जेको ही हिते पियो निंदण को पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जियाल हो पर ही जेको सो इती बेयार मददगार सबका आसरा ॾींदा सभिनी सां नुमाइंदनि सां राब्तो कयो हुयो बसि बाबा करायूं था हींअर बि चयो त बाबा हिन माण्हू जो अचो मसइले जो हल कढो ही माण्हू अंदरि पियल ख़बरम पर ही छा थो चवणु चाहे हिन जी कबानी त ॿुधूं छा थो गुलाम सिद्दीक तूं छा थो चवणु चाहीं बाबा थोरो उथी गुलाम सिद्दीक थोरो उथी ॿ मिंट उथी बाबा उथी तूं काढ़े भाउ ते छा लाइ पियल आहीं तूं छा लाइ पियो आहीं ॿुधाए त तूं छाजे करे उथियल आहीं उथी थोरो उथी छा पाणी कोन्हे हटा अढाई साल थिया अभी रुगो ईंदा रुगो मुई भरे हली ईंदा न को पाणी ॾींदा न को ॿियंदा साजिद साहिब चयो मुराद सलमान चयो हर मेंबर खे असां चयो हर माण्हुनि खे चयो लेकिन पाणी असांखे कोन ॾिनो हाणे असांजी इहो ई अपील भई जेसिताईं पाणी ॾींदा तेसिताईं असांजो आख़िर इहा क़बर आहे हिन क़बर खां ही कब्रिस्तान जे अंदरि ही वर्कर सुतल महिरबानी करे सलमान अब्दुल्ला मुराद साहब 400 फुट जी लाइन जो मसइलो आहे 400 फुट जी ही ज़िंदा माण्हू पियल पंहिंजे वाल साहब जी सदके महिरबानी कयो 400 फुट जी पाणी कनेक्शन निकलायो साजिद साहब महिरबानी करियो ही ज़िंदा माण्हू पियल ही को लाश न आहे ही कब्रिस्तान जे अंदरि को लाश न आहे ही जहिड़ो इंसान पियल महिरबानी करियो ही पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वर्कर यतीम मोहतरमा जे वञण खां पुठियां वर्करनि जा इहे अनोखा एहतजाज आहिनि